आगाह कंदासीं अव्हांखे निगरान हुकूमत पारां 16 फरवरी खां ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध जो इम्कान आहे। ज़रीअनि मूजिबि एक्सचेंज एडजस्टमेंट खां सवाइ पेट्रोल जी क़ीमतनि में ₹1.97 फ़ी लीटर वाध जो इम्कान आहे। डीज़ल जी क़ीमत ₹9.20 फ़ी लीटर वाध जो इम्कान आहे। ज़रीअनि मूजिबि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो सबबु हूसी बाग़नि जे ऑयल खणी पींदड़ जहाज़नि ते हमला ऐं तेज़ सप्लाई मुतासिर थियणु आहे। खबर अवां से शेयर करियूं पिया। अहम ख़बर आहे, निगरान हुकूमत पारां 16 फरवरी खां ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध जो इम्कान आहे। ज़रियनि मूजिबि एक्सचेंज एडजस्टमेंट खां सवाइ पेट्रोल जी क़ीमतुनि में ₹1.97 फ़ी लीटर वाध जो इम्कान आहे। डीज़ल जी क़ीमत ₹9.20 फ़ी लीटर वाध जो इम्कान आहे। ज़रियनि मूजिबि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो सबबु हूसी बाग़नि जे ऑयल खणी वेंदड़ जहाज़नि ते हमला ऐं तेल सप्लाई मुतासिर थियणु आहे।